Imran Khan have clashed with security forces for a second. More than 100 officers have been injured in the altercation so far. Now, the possible arrest of Pakistan's former Prime Minister Imran Khan, which Ready to sparked appear in protests court on a in corruption several charge. The violence The erupted. only person who should be concerned at this point in time should be Mr. Imran Khan. अस्सलाम वालेकुम दोस्तों, बदकिस्मती से पाकिस्तान में कने मुकम्मल जमहूरियत ना आई है। Pakistan has no money for imports. Pakistan's descent into total chaos. Things are bad when people start fighting for food. Food department had run out of its wheat stock. The perfect storm was hovering over Pakistan. बदकिस्मती सां पाकिस्तान अहिड़ो मुल्क आहे जिते कॾहिं बि मुकम्मल जमहूरियत न आई आहे। मथां वरी हाणे अवाम खे घणनि ई कुर्बानीनि जदोजहद बाद मिलंदड़ लोली लंगड़ी जमहूरियत वारी रियायत बि जहिड़ो करे ख़तमु थींदे नज़र अची रही आहे। उन समूरे फज़ीलनि जो बार रुगो जमहूरी क़ुवतुनि न आहे, पर उन मुल्क जी स्टेबिलिटी जो बि वॾो हिसो आहे। मुल्क खे इंतहा पसंदी, तंग नज़री, लसानी ऐं सियासत खे अॻियां वधाइण जे पोयां जमहूरी क़ुवतुनि खे छितण जो मक़सदु समायल आहे। अॼु मुल्क जंहिं मोड़ ते पहुतो आहे, उन मुल्क जी जागीरदार समायदार खाननि वॾेरनि जी अशरफिया जो पूरो हथु आहे। हर वक़्तु उहो चयो वेंदो हो त मुल्क नाज़ुक मोड़ ते अची वियो आहे, पर हाणे उन ॻाल्हि में कंहिंखे बि शक न आहे त मुल्क हिकु नाज़ुक मोड़ ते अची वियो आहे। दलील सां को बि कंहिंजी ॻाल्हि सम्झण लाइ तयारु न आहे। मुल्क जी असल मालिकनि जी पोखियल पोख खे हाणे लुणण जो वक़्तु अची पहुतो आहे। हथियार बंदन जतन अस्करी विंग वेड़ाक कारकुननि जी हिकु तयारु थियल समूरी कम खे पूरो करण लाइ मौजूदु आहे, जंहिं करे इल्मु व अदब वरी बि कंहिं सजाग जी ॻाल्हि करे पंहिंजी जान जोखे में विझण वारो वक़्तु अॼो ई साम्हूं अची वियो आहे। जेको कुझु हिन गुज़िरियल 3-4 ॾींहंनि में मुल्क जे अवाम जे अॻियां थियो आहे, उन मां त उहो अंदाज़ो थी रहियो आहे त हाणे मुल्क अवाम जे ख़तरे जो हिकु वॾो सिलसिलो शुरू थी चुको आहे। हीउ अहिड़ो बहिरान आहे जंहिं मां निकिरण बि घणो ई वक़्तु लॻंदो, पर उन खां अॻु उन जे लाइ हाकारी रवैया, साफ़ सुथरी सियासत, दलील ऐं मुंतक़िल हथियार बंद हथ में खणण जी ज़रूरत आहे। गॾोगॾु उन मक़सदु हासिल करण लाइ नेक नियत बि पहिरीं लाज़मी आहे। मुल्क में महंगाई जी शरह 40% खां वधी रही आहे ऐं आलमी मालियाती फंड पाकिस्तान सां इतफाक़ कयल प्रोग्राम खे मुकमल करण लाइ बेज़ाइल प्रोग्राम बंदि करण ते ज़ोर ॾेई रही आहे। लाहौर जे जमा पार्क में पंजाब पुलिस जे छापे ऐं इस्लामाबाद तहरीक इंसाफ जे हमले सां मुल्क में सियासी छिकताण हिकु नओं रुख इख्तियार करे रही आहे। उन हालतुनि में सदर आरिफ अलवी बि उहो चवण ते मजबूर थियो आहे त अल्लाह जो शुक्र आहे जो मुल्क अॼु हिकु वॾे हादसे खां बची वियो। मुल्क में तहरीक इंसाफ विच में हलंदड़ तकरार खे रुगो सियासी जदोजहद नथो चई सघिजे, जंहिं में सिर्फ़ु सियासी अंसर न आहे विड़िया, बल्कि उन में रियासती इदारा हिक ॿिए खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं अदलिया जे किरदार ते मुसलसिल सवाल थी रहिया आहिनि। इस्लामाबाद जे जुडिशल कम्प्लेक्स में एडिशन जज ज़फ़र इक़बाल जी लाचार उन वक़्तु ॾिसण में आई जॾहिं अदालत 12 जंग जहिड़ी सूरताल सबबि इमरान खान खे अदालत में पेश थियण, अदालत में विहण खां इस्नाद ॾियण ते मजबूर थी वियो। कार में हूंदे हाज़िरीअ जी इजाज़त ॾिनी। इमरान खान जो वकील पुलिस सुपरिटेंडेंट उन बेस में अची बीह रहिया त इमरान खान जे दस्तख़त कयल अदालत दस्तावेज़ गायब थी विया आहिनि। तहरीक इंसाफ जा वकील पुलिस खे हिक ॿिए ते उन खे गुम करण जा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। जज ज़फ़र इक़बाल दुरिन खे मौक़ूफ़ लिखत में अदालत में जमा करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 30 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे ऐं इमरान खान खे हिकु भेरो ॿीहर ईंदड़ तारीख़ ते ज़ाती तौर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। जेकॾहिं थोरो होश करियो त लाहौर में पुलिस तहरीक इंसाफ इमरान खान इस्लामाबाद में गैर क़ानूनी नाक़ाबिले क़बूल रवैया इख्तियार कया। इमरान खान जे लाहौर वञण खां पोइ पंजाब पुलिस अदखलीन हटाइण ऐं शकी अंसरनि जी गिरफ़्तारी लाइ जमा पार्क ते छापो हयो, जंहिंसां तहरीक इंसाफ जे कारकुननि सां जहिड़ो बि थियो, पर पुलिस 60 ॼणनि खे गिरफ़्तार करे कुझु हद दख़लीन हटाए छॾियूं। पुलिस दर्जनों माण्हुनि खे गिरफ़्तार करण खां अलावा हथियार, ॿियो सामान, पेट्रोल बम ठाहिण वारो मवाद हथ करण जी दावा कई।
उन कदम जो को भी इखलाक़ी जवाब न हो। इस्लामाबाद पंजाब पुलिस रेंजर्स जी मदद बावजूद इमरान खान के साॻे हंध तां गिरफ़्तार न करे सघी हुई। पुलिस जे अहिड़े अमल सां मुल्क जी सियासी माहौल ते बि असरु पवंदो ऐं पाण में छिकताण वधंदी। ॿी तरफ़ इमरान खान इस्लामाबाद जे सेशन कोर्ट में पेश थियण लाइ ईंदे अदालत जे केतिरनि ई वार्निंग खे नज़रअंदाज़ कयो। सवें कारकुननि सां गॾु जुडिशल कॉम्प्लेक्स पहुतो ऐं अदालत में पेश थियण लाइ कुझु क़दम हलण बदिरां पंहिंजी कार में सवार थी अदालत जे दरवाज़े ताईं पहुतो। अहिड़े रवैये मां वाज़िह थिए थो त हू अदालत में पेश नथो थियण चाहे, पर कोर्ट जी उन वार्निंग खां बि बचण चाहे। जेकॾहिं हू सेशन कोर्ट में पेश न थियो त संदसि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद में इमरान खान ऐं संदसि साथियुनि जी रवैये खे नेक नियत ते बदल नथो चई सघिजे। बदकिस्मत सां इक़्तिदार ते क़ाबिज़ सियासी क़यादत ऐं उन खे चैलेंज कंदे मुल्क जे वसीलनि खे पाण में वेड़ाईंदे में ज़ाया करे रहिया आहिनि। सियासत जे नाले में गैर सियासी अमल सां मुल्क जी समूरी निज़ाम खे ख़तरो वधी रहियो आहे। अॻे ई सियासी माशी बहिरान में वरतल मुल्क हाणे अनारकी वर्ग